अबू बकर उनके सर कया फरमाया उन्ना मुझे ए सहाबी के सर कर मुझे या रसूल अल्लाह उमर के सर कया फरमाया उन्ना पान फरमाया मुझे सहाबी के सर कर मुझे या रसूल अल्लाह तवाजे चाचे अबू तालिब जे पुट अली के कजन के सौट के सर कया मुझे अल्लाह जे रसूल फरमाया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह व मन तवल्ला फ़मा अर्सलनाक वमन तवल्ला फमा अर्सलनाका अलैहिम हफीज़ा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों हम्द सना किबरियाई वदाई अल्लाह रब्बुल आलमीन के जुगाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातुं रहमतुं खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत निसा जी हिक आयत करीमा मूं तिलावत कई आहे। ऐं जो मौज़ू मूंखे ॾिनो वियो आहे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन के इताअत अल्लाह जे रसूल जे इताअत जो जज्बो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत कंदा हा इत्तिबा कंदा हा इन हवाले सां टाइम भी थोड़ो ही दिनों वो है। बहरहाल काफ़ी टाइम थी चुको है ऐं तमाम भाइरनि जो इंशाअल्लाह एहसास भी है सर्दी भी है। मुख्तसिर टाइम में अल्लाह करीम जी तौफीक सां इंशाअल्लाह कुछ मिसाल कुरान करीम मां कुछ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुन मां अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में सूरत निसा जी हिन आयत में जैं रसूल जी इताअत कई उन्हें अल्लाह जी इताअत कई। छो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इताअत इत्तिबा जो हुकुम करण वारो अल्लाह करीम आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर के आखिरी उम्मत जे लाए आखिरी नबी बनाए करे मोकिलियो, रसूल बनाए करे मोकिलियो। ऐं ही हुकुम इत्तिबा जो, इतात जो अल्लाह जी तरफ़ां आहे। जंहिं रसूल जी इतात कई गोया के अल्लाह जी इतात कई। ऐं यकीनन उहो ई शख्स रसूल जी इतात कंदो जेको सब खां पहिरीं अल्लाह जी इतात कंदो। ईमान आणींदो, अल्लाह जी तौहीद जो इकरार कंदो त हुन अल्लाह जी इतात कई, पोइ अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ अल्लाह जे रसूल जी इतात करण या अल्लाह जी इतात आहे। फरमाई मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह, मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह वमन तवल्ला फमा अरसलनाका अलैहिम हफीज़ा। जंहिं इतात कई रसूल जी, जंहिं इतात कई रसूल जी पोइ तहक़ीक़ हुन इतात कई अल्लाह जी। ऐं जंहिं मुंहुं मोड़ियो ई न खां, जंहिं रूह गर्दानी कई रसूल जे इतात खां। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर तूं उन्हनि जे मथां निगहबान नाही। हाणे तुंहिंजी ज़िम्मेदारी नाहे, तुंहिंजी त ज़िम्मेदारी सिर्फ़ इहा हुई त अल्लाह जो पैगाम उन्हनि ताईं पहुचाइण ताजो हू तुंहिंजी इतात कनि। पर जेकॾहिं तुंहिंजी इतात नथा कनि त तूं उन्हनि जे मथां को ज़िम्मेदार नाही। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खां हिसाब किताब वठंदो ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह करीम ई फ़ैसिलो करे छॾियो आहे। जंहिं रसूल जी नाफ़रमानी कई उन जी जाइ जहन्नम आहे। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बादि मा तवल्ला वनुस्लिही जहन्नम। जंहिं रसूल जी मुखालिफ़त कई, रसूल जी नाफ़रमानी कई, उन जी जाइ जहन्नम आहे। त अल्लाह करीम फ़ैसिलो करे छॾियो आहे। ऐं प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जंहिं अल्लाह रसूल जी इताअत कई उन गोया के अल्लाह जी इताअत कई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान हदीस में, सही बुखारी जी हदीस किताबुल अहकाम ऐं हदीस नंबर 7137। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन अतानी फ़क़द अता अल्लाह, मन अतानी फ़क़द अता अल्लाह वमन असानी फ़क़द असा अल्लाह वमन अता अमीरी फ़क़द अतानी वमन असा अमीरी फ़क़द असानी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं मुंहिंजी इताअत कई उन अल्लाह जी इताअत कई, जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई उन अल्लाह जी नाफ़रमानी कई, जंहिं मुंहिंजे मुक़रर कयल अमीर जी फरमान बरदारी कई गोया के उन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई, जंहिं मुंहिंजे मुक़रर कयल अमीर जी नाफ़रमानी कई गोया के उन रसूल जी नाफ़रमानी कई। जो हुक्म अल्लाह जे रसूल जे तरफां मिले उन ते अमल करणी अल्लाह जे रसूल जी इताअत आहे, अल्लाह जे रसूल जी फरमान बरदारी आहे। ऐं जंहिं उन जी नाफ़रमानी कई या अल्लाह जी नाफ़रमानी आहे, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेके बि रसूल मोकिलिया, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अॻु में जेके बि क़ौमूं आयूं, हर क़ौम जे लाइ अल्लाह साईं अलॻि अलॻि रसूल मोकिलिया। ऐं हर क़ौम जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन हर क़ौम खे पाबंद बनायो त जंहिं क़ौम वटि जो रसूल वञे उन रसूल जी उनखे ताबेदारी करणी आहे, इताअत करणी आहे। अल्लाह जे रसूल खां अॻु में अल्लाह रब्बुल आलमीन हर क़ौम खे पाबंद बनायो त जेको बि रसूल तव्हां वटि अचे उन रसूल जी इताअत कयो। उन खां सवाइ तव्हांजो ईमान क़बूल नाहे इताअत खां सवाइ।
जैं भी रसूल जी इताअत न कई भले केतिरो भी हू पाण खे ईमानदार समझे ऐं केतिरो पाण खे तौहीद परस्त समझे, पर इन जे तौहीद जी उहा तौहीद कम जी न आहे, उहो ईमान कम जो न आहे जो रसूल जी इताअत न करे, रसूल जी ताबेदारी न करे। हर पैगंबर जे लाइ अल्लाह से हर क़ौम खे पाबंद बनायो आहे। क़ुरान करीम में सूरत निसा में पानी घुराए वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता बिइज़निल्लाह वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा फला वरब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जेके बसा रसूल मोकिलिया अल्लाह जे हुक्म सां क़ौमुन खे पाबंद बनायो वियो, उन्हनि जे इताअत जे लाइ असां न मोकिलिया रसूल मगर हर क़ौम खे असां पाबंद बनायो उन्हनि जे इताअत जो अल्लाह जे हुक्म सां। लियुता बिइज़निल्लाह, ही अल्लाह जे इज़्न सां, यानी इन जो मतलब छा आहे? तफसीर तबरी में इमाम मुजाहिद रहिमहुल्लाह फरमाइन था लियुता बिइज़निल्लाह, तव्हां इनखे सम्झो नथा, ही अल्लाह जे तरफ़ां वॾे में वॾो इनाम उन्हनि शख़्सनि जे लाइ आहे जिन खे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे रसूल जे इताअत जी। जंहिं शख़्स खे अल्लाह करीम लियुता बिइज़निल्लाह जो मतलब ऐं हुन त माना भी इहा लिखी आहे त अल्लाह करीम जंहिं शख़्स खे रसूल जे इताअत जी तौफ़ीक़ बख़्शे, तौफ़ीक़ सां नवाज़े, ही अल्लाह जो इनाम आहे, अल्लाह जे तरफ़ां नेमत आहे। न त कई माण्हू रसूल खे छॾे करे ग़ैरनि जी ताबेदारी इत्तिबा ऐं इताअत में लॻी वेंदा आहिनि। को पंहिंजे मुर्शिद जी इताअत करे, को पंहिंजे इमाम जी इताअत करे, को पंहिंजे उस्ताद जी इताअत करे, को कंहिं बुज़ुर्ग जी इताअत करे, पर ही अल्लाह जी वॾे में वॾी नेमत इनाम उन्हनि शख़्सनि जे लाइ लियुता बिइज़निल्लाह जेके अल्लाह सां पसंदि जिन खे करे उन्हनि खे ताबेदार बनाए रसूल जो, उन्हनि खे पाबंद बनाए रसूल जे इताअत जो। ही त मुबारक आहे असांजे लाइ जो अल्हम्दुलिल्लाह असां क़ुरान ऐं सुन्नत ते अमल पिया कयूं। असां अहलुल हदीस आहियूं, क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण वारा अल्लाह साईं ख़ासि पसंदि कयो आहे, ख़ासि चूंडियो आहे। यकीनन असां गुनहगार आहियूं, असां ख़तादार आहियूं, असां में सभु कोताहियूं गुनाह बि आहिनि, पर अल्लाह जो ही वॾो इनाम असांजे मथां आहे। ही मामूली ॻाल्हि कान्हे। अल्लाह साईं ही वॾो इनाम उन्हनि शख़्सनि खे कयो आहे जिन खे पाबंद बनाई त हर मामले में रसूल जी इताअत कनि। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मूं पाबंद बनायो आहे रसूल जे इताअत जो उन्हनि खे। काश ये मुनाफिक जिन जुल्म कयो पंहिंजे मथां पंहिंजे जानिन ते जुल्म कयूं ऐं प्यारा पैगंबर ई तो वटि हली करे अचनि हा ऐं अल्लाह खां बख़्शिश घुरनि हा ऐं तूं बि उन्हनि जे लाइ दुआ घुरी हा त अल्लाह साईं माफ़ करण वारो आहे। पर ये मुनाफिक सम्झनि नथा। उहे त हिकिड़ा जेके मुनाफिक अल्लाह जे रसूल जे साम्हूं वेही चवंदा, कसम खणी चवंदा तूं अल्लाह जो रसूल आहीं, अल्लाह जो नबी आहीं, असां तुंहिंजी इज़त कयूं था, असां तुंहिंजी ताज़ीम कयूं था, पर पुट रसूल जी मुखालिफत कंदा। अल्लाह फरमाए थो वलौ अन्नहुम ज़लमू अनफुसहुम, इन्हनि वॾे में वॾो पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। इन आयत खां पोइ फरमाई फला वरब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। ऐं प्यारा पैगंबर तुंहिंजे रब जो कसम आहे जेसि ताईं ईमानदार न थींदा, जेसि ताईं तोखे पंहिंजे फ़ैसिले में हाकिम न बनाइनि। अल्लाह रब्बुल आलमीन कसम खणी फरमाए पियो
ऐ मुझा प्यारा पैगंबर तुझे रब जो कसम ही एस ताईं ईमानदार न थींदा जेस ताईं टे ॻाल्हियूं युहकिमूक फीमा शजर बैनहुम तोखे हर मामले में दुनिया जो मामलो हुजे आखिरत जो मामलो हुजे दीन जो मामलो हुजे दुनियावी लिहाज से मामलो हुजे दुनिया के लिहाज से तनाज़ात हुजन या दीनी लिहाज से हुजन जेस ताईं तोखे हाकिम नथा बनाइन जेस ताईं तुझे फैसले के कबूल नथा कन नंबर ॿियो त फैसले का बाद में जो तो पंहिंजो फैसलो करे छॾियो आहे उन खां बाद में मोमिनन जी इहा निशानी आहे पोइ उन में तंगी महसूस न कन भले ॾिसनि त ज़ाहिरी असांखे नुक़सान थी रहियो आहे पर रसूल जो फैसलो थियल आहे उन में पंहिंजी तंगी महसूस दिल में न कन टी निशानी इहा आहे वयुसल्लिमू तस्लीमा उन रसूल जे फैसले के दिल सां तस्लीम कन टे ॻाल्हियूं फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहकिमूक फीमा शजर बैनहुम ऐं प्यारा पैगंबर तुझे रब जो कसम आहे जेॾी महिल इहे टे ॻाल्हियूं इन्हनि में आयूं त यकीनन ईमानदार आहिनि टे ॻाल्हियूं हुजनि हिकु त तोखे पंहिंजे फ़ैसिले में हाकिम बनाइनि अल्लाह जा रसूल अॼु दुनिया में मौजूद न आहिनि पर रसूलुल्लाह जो फरमान अल्लाह जे रसूल जा फ़ैसिला मौजूद आहिनि दुनिया में का बि अहिड़ी शइ अहिड़ो मसाइलो अहिड़ो तनाज़ो न आहे जंहिंमें अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो थियल न हुजे हिकु अल्लाह जो क़ुरान आहे ॿी रसूलुल्लाह जो फरमान आहे ॿई शयूं असां में मौजूद आहिनि असांजा इख़्तिलाफ़ात हुजनि तनाज़ात हुजनि झगड़ा हुजनि कहिड़ो मामिलो हुजे अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे अल्लाह हुकुम तवां रुजू कयो अल्लाह जे तरफ़ रसूल जे तरफ़ फैसला तवां अल्लाह जे रसूल खां वठो उन जे हदीसुनि मां वठो सुन्नतुनि मां वठो पोइ उनखे दिलि सां क़बूल कयो ही ख़ासि करे ही आयत मुनकरीन हदीस हदीस जे इनकारनि जे लाइ वॾो मिसाल आहे वॾे में वॾो मिसाल आहे जेके चवंदा सिर्फ़ु क़ुरान ते अमल कयो हदीस खे छॾे ॾियो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो प्यारा पैगंबर क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ तोखे मूं काज़ी मुक़रर कयो तोखे मूं जज मुक़रर कयो आहे तोखां वधीक ॿियो को इंसाफ़ करण वारो न आहे जेसि ताईं हर मामले में दीनी हुजे दुनियावी हुजे हर मामले में जेकॾहिं तोखे हाकिम मुक़रर न कंदा त हिन जो ईमान बि क़बूल कोन्हे को पर अफ़सोस असांजे मुस्लमाननि ते अल्लाह जे रसूल जो न फरमान अची वेंदो साम्हूं पोइ असां हसद में बि अची वेंदासीं अना परस्ती में अची वेंदासीं आऊं मूंखे ही कीअं थो झुकाए मूंखे ही कीअं मग़लूब थो करे आऊं पंहिंजे मज़हब ते क़ाइमु आहियां हिन हदीस आंदी आहे अफ़सोस अल्लाह फरमाए थो मोमिन जी निशानी आहे पोइ रसूल जे फरमान खे क़बूल करे दिलि में तंगी महसूस न करे दिलि सां क़बूल करे पर दिलि सां क़बूल करण त परे पर रसूलुल्लाह जे हदीस जे मुक़ाबले में असां तलाश कंदा आहियूं का मौज़ू रिवायत मिली वञे का ज़ईफ़ रिवायत मिली वञे पोइ असां रसूल जे सचे फरमान जे मुक़ाबले में उन्हनि शयुनि खे पेश कंदा आहियूं पोइ ही असां छा मोमिन आहियूं अल्लाह त वाइदो करे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहकिमूक फीमा शजर बैनहुम ही आयत छो नाज़िल थी हुई दुनियावी मामले जो मसलो आहे ॿ सहाबा आहिनि उन जो पाण में इख़्तिलाफ़ पाणी जे वारे तां थियो आहे असां चऊं था त दुनिया जो मसलो क़ुरान हदीस में कोन्हे फ़ैसिलो कीअं करायूं ही आयत छो नाज़िल थी सही बुखारी किताब तफ़सीर में तव्हां ॾिसो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि ॿ सहाबा था अचनि ॿई सहाबा आहिनि हिकिड़ो मुहाजिरीन मां जलील क़द्र सहाबी आहे ॿियो अंसार मां सहाबी आहे सैयदना ज़ुबैर बिन अवाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿियो अंसारी सहाबी आहे उन्हनि जो पाण में तनाज़ो थियो आहे पाणी जे वारे तां हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मुंहिंजो नंबर आहे मुंहिंजो टाइम आहे ऐं पंहिंजी ज़मीन खे पहिरीं पाणी आऊं ॾींदुसि अंसारी साहबी चयो न पहिरीं पाणी मुंहिंजी ज़मीन खे ईंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि फ़ैसिलो आयो
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाफ़ वारो फ़ैसिलो कयो त ज़ुबैर बिन अवाम जी ज़मीन मथाई ते आ, पाणी उतां खां ईंदो, पोइ हेठाई जे तरफ़ पाणी वेंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सैयदना ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु के फरमायो इस्क़ी या ज़ुबैर सुम्मा अरसिलिल मा इला जारिक, इस्क़ी या ज़ुबैर सुम्मा अरसिलिल मा इला जारिक। ऐ ज़ुबैर पहिरीं तूं पाणी दे पंहिंजी ज़मीन खे, पोइ जल्दी कर पंहिंजे साथी पंहिंजे पड़ोसी पंहिंजे पाड़े वारे ज़मीन सां, तुंहिंजी ज़मीन सां उनजी ज़मीन बि गॾाए वरी उनजे लाइ पाणीअ खे छॾ। पर उन अंसार सहाबी हिकिड़ी ग़लती करे वरिती, कावड़ में चवण लॻो अल्लाह जा रसूल तव्हां हिन जो पासो वरितो आहे जो ही तव्हांजे फुफीअ जो पुटु आहे, सैयदा बीबी सफ़िया बिनते अब्दुल मुत्तलिब, अल्लाह जे रसूल जी फुफी आहे, उन जो पुटु आहे सैयदना ज़ुबैर बिन अवाम रज़ी अल्लाह अन्हु। त हुन अंसारी चयो या रसूल अल्लाह तव्हां हिन जी साइड वरिती, तव्हां हिन खे अॻ में ई मूंखां नंबर ॾेई छॾियो पाणीअ जो, तव्हांजे फुफी जो पुटु आहे। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कावड़ आई, गुस्सो पायो, अफ़सोस थियो, काइनात में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को इंसाफ़ करण वारो न आहे। अल्लाह जा रसूल इंसाफ़ जे टाइम ते पंहिंजा परावा न ॾिसंदा आहिनि त ही मुंहिंजो आई पंहिंजो आई परायो आहे। अल्लाह जे रसूल त इंसाफ़ में मुस्लमाननि खां ग़ैर मुस्लिमनि खे बि हक़ वठी ॾिना। हिन छा चयो आहे या रसूल अल्लाह तव्हांजे फुफी जो पुटु आहे तॾहिं तव्हां हिन जो पासो वरितो आहे। अल्लाह जे रसूल खे कावड़ आई, पाण फरमायूं इस्क़ी या ज़ुबैर सुम्मा बिसिल मा हत्ता यरजिअ इलल जदर। अल्लाह जे रसूल फरमायो बस ज़ुबैर तूं पंहिंजे पाणी ज़मीन खे पाणी ॾेई पोइ पाणी खे रोके छॾजां, छॾ त अञा तुंहिंजी ज़मीन खे ज़्यादा पाणी अचे, पाणी ॿननि ताईं पहुचे, पोइ आख़िर में छॾजांसि। हूअं त मूं रिआयत कई, अल्लाह जे रसूल फरमायो हक़ त ज़ुबैर जो हो, पोइ बि रिआयत करे मूं चयो त थोरो ज़मीन खे पाणी ॾेई पोइ हुन ॾे छॾ, पर जे तूं ईअं चवीं पियो मुंहिंजे बारे में त पाण फरमायूं हाणे हिन खे ॾुखियाई में पाणी ॾे, यानी पहिरीं पूरी ज़मीन खे पाणी ॾेई पोइ छॾजां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ख़ामोशन क़ुरान जी आयत नाज़िल थी आहे, फला वरब्बिका ला युमिनून हत्ता युहकिमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। तुझे रब जो कसम आहे जेस ताईं मोमिन न थी सघंदा, जेस ताईं हर मामले में तोखे हाकिम न मुक़रर कन, तुझे फ़ैसिले खे तस्लीम कन, पोइ फ़ैसिले खां बाद में पंहिंजे दिल में का तंगी महसूस न कन ऐं दिल सां उन फ़ैसिले खे क़बूल कन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम के इताअत इत्तिबा करण जा तरीक़ा भी सिखारिया। अल्लाह जे रसूल जी इताअत कियां कबी आहे। असां का हदीस ते अमल कंदा आहियूं न, कुछ अमल हदीस ते कुछ चवंदा आहियूं त इन मां को न को मामिलो निकिरी पवंदो, कुछ न कुछ पंहिंजे लाइ सहूलत भी करे वठंदासीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा के इताअत इत्तिबा सेखारी आहे। कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वमा आताकुमुर रसूलु फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इकाब। जेको रसूल तव्हांखे जा शइ ॾे उनखे वठो, जंहिं शइ खां रसूल मना करे उन खां रुकिजी वञो। अल्लाह जो ख़ौफ कयो, तक़वा अख्तियार कयो, बेशक अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। मतिलबु त अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कंदव, रसूल जे हुक्म जी नाफ़रमानी कंदव त यादि रखिजो अल्लाह रब्बुल आलमीन जी सख़्त पकड़ थींदी, तव्हांखे ख़बरदार कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन कीअं इताअत सेखारी सहाबा खे, मिसाल तव्हांखे ॿुधायां। सही बुखारी जे अंदरि किताबुल वुज़ू में, सही बुखारी किताबुल वुज़ू हदीस नंबर 247 थी, सैयदना बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह तआला अन्हु
उनके नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो ऐ बरा तू रात जो जेडी मल आराम जी तैयारी करी बिस्तरे ते अची न त पहिरीं वुज़ू कंदो कर। ये तमाम अहम गालियों असांजे अमल करण जे लिहाज सां निट जंहिंखे न अचे उन जे लाइ बि फ़ाइदो आहे, आराम अची वेंदो, सॼी राति सुकून सां गुज़रंदी अल्लाह जे रसूल जे इताअत में, अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़। पाण फरमायूं बरा तू जॾहिं अची बिस्तरे ते वुज़ू कर, जीअं निमाज़ जो वुज़ू ई कबो आहे। पाण फरमायूं उन खां बाद में ही दुआ पढ़, सॼे पासे ते लेटी करे सॼे पासे ते पोइ दुआ पढ़ंदो कर, दुआ वॾी आहे। साहबी फरमाए थो मूं उहा दुआ यादि कई, वरी अल्लाह जे रसूल खे ॿुधायमि, जंहिंजा पहिरियां अल्फाज़ है अल्लाहुम्मा अस्लमतु नफ्सी इलैक, ये पहिरियां लफ़्ज़ है। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बरा तूं ही दुआ यादि कर। मूं उहा दुआ यादि कई, वरी आख़िर में अल्लाह जे रसूल खे ॿुधायमि। आखिरी अल्फाज ही आमनतु बिकिताबिकल्लज़ी अंज़लत व बिनबिय्यिकल्लज़ी अरसलत। आखिरी अल्फाज ये हुआ मूं ईमान आंदो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां नाज़िल थियल किताब ते। आमनतु बिकिताबिकल्लज़ी अंज़लत, मूं ईमान आंदो उन किताब ते जेको अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल कयो आहे। व बिनबिय्यिकल्लज़ी अरसलत, ऐं अल्लाह तुंहिंजे नबी ते जेको तो नबी मोकिलियो आहे। ऐं अल्लाह तुंहिंजे किताब ते बि मुंहिंजो ईमान आहे, तुंहिंजे रसूल ते बि मूं ईमान आंदो आहे। साहबी फरमाए थो फ़र्क़ु हिकिड़े लफ़्ज़ जो आहे, छो त अल्लाह जे नबी मूंखे जेॾी महिल दुआ सेखारी हुई त उहे अल्फाज़ ई हुया व बिकिताबिकल्लज़ी अंज़लत व बिनबिय्यिकल्लज़ी अरसलत, पर इन नबिय्यिकल्लज़ी जी जॻह ते मूं इहे ई लफ़्ज़ चया व बिरसूलिकल्लज़ी अरसलत। ऐं अल्लाह मूं ईमान आंदो तुंहिंजे रसूल ते। नबी बि साॻी ॻाल्हि आहे, रसूल आहे, अल्फाज़ उहे अचनि पिया अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबीयल उम्मीयल्लज़ी। अल्लाह फरमाए थो उहे जिन रसूल नबी उम्मी ते ईमान आंदो। फ़र्क़ु त ख़ासि नज़र न पियो अचे। हज़रत बरा फरमाए थो अल्लाह जे रसूल मूंखे दुआ सेखारी व बिनबिय्यिकल्लज़ी अरसलत, इन जॻह ते मूंखां लफ़्ज़ ई निकिरी विया व बिरसूलिकल्लज़ी। अल्लाह जे रसूल उते रोकियो, फरमायूं बरा जियां मूं तोखे सेखारियो आहे ईअं चओ। तोखे पंहिंजे तरफ़ां हिकु हर्फ़ हिकु लफ़्ज़ वधाइण जी इजाज़त कान्हे का। इताअत रसूल इनखे चइबो आहे। असां पूरो दीन बिगाड़े छॾियो आहे। अल्लाह जे रसूल जो सहाबी आहे, लफ़्ज़ उहो आहे, माना साॻी पई निकिरे, पर पाण फरमायूं मूं त तोखे चयो उहा बि नबीयकल्लज़ी अरसलत, तूं हिते छो चयो उहा बि रसूलिकल्लज़ी अरसलत? ॻाल्हि साॻी आहे, पर जीअं मूं तोखे सेखारियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा किराम ईअं इताअत कंदा जीअं अल्लाह जा रसूल सेखारींदा हुआ। इहो ई साॻियूं सहाबी आहे सैयदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु अन्हु। जे तव्हां मूंखां अॻु में मोहतरम साईं फ़ज़ीलतु शेख ज़ाहिद हफ़िज़हुल्लाह जंहिं ख़िताब अल्हम्दुलिल्लाह कयो, उन में उन हिकु हदीस पेश कई। जिन काबतुल्लाह जे तरफ़ निमाज़ूं न पढ़ियूं, क़िबलो तब्दील थी वियो, उन खां पहिरीं उन्हनि जूं जेके निमाज़ूं हुयूं, सहाबा चवण लॻा उहे निमाज़ूं कीअं थींदियूं? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, क़ुरान करीम में आयत नाज़िल थी, अल्लाह से उन्हनि जे ईमान खे ज़ाया न कंदो। माना हिते निमाज़ जो मतिलबु, ईमान जो मतिलबु निमाज़ आहे। ऐं हिते ई सही बुखारी जी हदीस उन ई मां ई ॿुधायां थो त जेॾी महिल हज़रत बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु तआला अन्हु, हज़रत बरा बिन आज़िब फरमाए थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिजरत करे आया, ही सही बुखारी जी रिवायत आहे।
हिजरत करे जेॾी महिल आया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में 15 या 16 महीननि ताईं अल्लाह जा रसूल बैतुल मक़दिस जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हुआ। उहो ई क़िबलो हो। अल्लाह जे रसूल जी दिल जी आरज़ू इहा हुई त काबतुल्लाह बैतुल्लाह क़िबलो बनाए अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ 15-16 महीननि खां बाद में विची जी निमाज़ जी हालत में अल्लाह जे तरफ़ां हुकुम मिलियो। अल्लाह जे रसूल जी तमन्ना पूरी थी, अल्लाह जे रसूल जी मुराद पूरी थी। जेको दिली इरादो हो अल्लाह जो हुकुम थियो त चेहरो पंहिंजो काबतुल्लाह जे तरफ़ कयो, मके पाक जे तरफ़ कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन निमाज़ जी हालत में पंहिंजो तब्दील कयो क़िबलो। सहाबा किराम जी इताअत जो इहो मिसाल पियो आऊं तव्हांखे ॾियां त सहाबा किराम इहो इंतज़ार न कयो त अल्लाह जे रसूल ईअं छो कयो आहे, निमाज़ खां पोइ पुछंदासीं, पर न, अल्लाह जे रसूल जीअं न तब्दीली कई क़िबले खे मटायूं तीअं सहाबा बि गॾिजी मटिजी विया। निमाज़ खां बाद में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सोचण लगा त असां वञूं जल्दी जल्दी ॾिसूं ॿियनि मस्जिद में निमाज़ थींदी हूंदी उन्हनि खे ॿुधायूं। हज़रत बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो हिकिड़ो शख़्स डोड़ी करे मस्जिद कुबा जे तरफ़ भॻो आहे त कुबा जे अंदरि निमाज़ हली रही आहे, इमाम निमाज़ पढ़ाए रहियो आहे। अञा हुननि जो उहो ई चेहरो बैतुल मक़दिस जे तरफ़ आहे त उन दरवाज़े खां बीही करे मस्जिद जे कंहिं दरीअ मां बीही करे चवणु लॻो, उहो सहाबी चवे थो अशहदु बिल्लाह लक़द सल्लैतु मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िबला मक्का। अल्लाह जो कसम अल्लाह के गवाह बनाए चवां पियो त क़िबलो तब्दील थी वियो आहे ऐं अल्लाह जे रसूल सां गॾु निमाज़ पढ़ी आयो आहियां। क़िबलो तब्दील थी चुको आहे। अल्लाह जे रसूल निमाज़ जी हालत में क़िबलो तब्दील कयो आहे। उते निमाज़ पढ़ाइण वारो इमाम बि फौरन फिरी वियो, काबतुल्लाह मके पाक जे तरफ़ पंहिंजो चेहरो कई ऐं जेका जमायत हुई, छो त अल्लाह जे रसूल जी इताअत इनखे चइबो आहे, इत्तिबा इनखे चइबो आहे। अल्लाह जे रसूल जो पैगाम पहुची वियो ऐं कसम खणी साहबी चयो पंहिंजे तरफ़ां न पियो चवां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इहो फरमान आहे। ला तादाद मिसाल इताअत रसूल जे हवाले सां सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु अमीरुल मोमिनीन आहिनि। सही बुखारी जे अंदर इहा हदीस मौजूद आहे, किताबुल हज में, सही बुखारी में सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु काबतुल्लाह जो तवाफ़ करे रहिया आहिनि। तवाफ़ कंदे कंदे हजरे अस्वद वटि पहुता, हजरे अस्वद के चुमी ॾिनऊं ऐं मुखातिब थी करे फरमायऊं, इन्नी लअअलमु अन्नका हजरुन ला तज़ुर्रु वला तनफ़उ वलौला अन्नी रअयतु नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक आऊं ॼाणा तो तू एक पत्थर आहीं। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु मुखातिब आहे उन हजरे अस्वद सां, आऊं ॼाणा तो त तूं हिकु पत्थर आहीं, तो में न नुक़सान आहे न नफ़ो आहे, तो में को अख़्तियार कोन्हे को। ही मुंहिंजो चुमी ॾियण तो पत्थर खे अल्लाह जे रसूल जी इताअत आहे, छो त मूं पंहिंजे प्यारे नबी मुहम्मद रबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो हुयो, उन तोखे चुमियो, तॾहिं उमर बि तोखे पत्थर हजरे अस्वद खे चुमी थो ॾे। जेकॾहिं उमर अल्लाह जे रसूल खे न ॾिसे हा त ईअं न करे, पर अल्लाह जे रसूल जी इताअत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी फरमान बरदारी इत्तिबा इनके चइबो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी जगह ते, पर संदन फर्जंद सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा उनके इताअत जो जज्बो छा आहे। अल्लाह जे रसूल जी इताअत जे बारे में सही बुखारी में हदीस मौजूद आहे, किताबुल हज में हिकिड़ो शख्स चवे थो, सैयदना इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां मसलो पुछे पियो, चवे थो ॾे ख़बर हजरे अस्वद के चुम जे बारे में। सैयदना इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमायो त मूं ॾिठो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह जे रसूल हजरे अस्वद खे हथ बि लाथो ऐं चुमी बि ॾिनी, त वरी उहो शख़्स चवणु लॻो, ऐं इब्न उमर पर जेकॾहिं रश हुजे, माण्हू ज़्यादा हुजनि, मुंहिंजे मथां ग़ालिब थी वञनि, आऊं चिपाड़जी वञा, पोइ आख़िर आऊं छा कयां। सैयदना इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हुमा उनखे जवाब छा ॾिनो, पाण फरमायूं, क़ाल इजा ला रअयत बिल
यमन पाण फरमायो छा मगर अगर ये गालियों जे केन आउं नथो बुधा बस ये वनी यमन में रख मूं त अल्लाह जे रसूल जो तोखे हुकुम बुधायो आ अल्लाह जे रसूल जी इताअत जो सबक सिखारियो आ अल्लाह जे रसूल के मूं ॾिठो बस अल्लाह जे रसूल चुमी ॾिनी बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं आउं नथो ॼाणा सहाबा किराम में इहो जज़्बो हो यकीनन इहा हदीस बि आहे अल्लाह जे रसूल फरमायो त रश हुजे परे खां इशारो कयो छो त सहाबा किराम किन कंहिं सहाबी के को इतला मिलियो हो अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधूं या ॾिठूं ऐं को अहिड़ो मामिलो हो सारी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जी कॾहिं का ॻाल्हि न मिली पोइ कंहिं सहाबी ॿुधाई पोइ हू वरी उन ते अमल कंदा साॻियूं सैयदना इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जेॾी महिल उनखे ख़बर पई सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु चवे पियो त हिकु निमाज़ जनाज़ा अगरि कंहिं मुस्लमान जे जनाज़े में मुस्लमान शरीक थो थिए त उनखे एक क़ीरात जो अजुर तो मिले एक क़ीरात उहद जबल जे मिसाल आहे पर जे करे उन्हें जनाज़े सां गॾु कब्रिस्तान ताईं वञे तो दफ़न ताईं मौजूद रहे पियो पंहिंजे मुस्लमान भाउ जे कब्रिस्तान ते वियो आहे दफ़न करण आहे त उनखे 2 क़ीरात अजुर मिलंदो हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमायो ऐं अबू हुरैरा इन जो को गवाह आहे मूं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां न ॿुधो आहे तूं को गवाह पेश कर सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो हाँ हलिया मूसां गॾु वठी हलियो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु अन्हा वटि वञी पुछनि था मसइलो अम्मा आयशा फरमायो हाँ ऐं इब्न उमर अल्लाह जे रसूल ईअं ई फरमायो आहे पोइ सैयदना इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा अफ़सोस करण लॻा काश मूंखे अॻु में ख़बर पइजी वञे हा केतिरो मूं अजुर विञाए छॾियो पोइ सारी ज़िंदगी इन इताअत रसूल में इत्तिबाए रसूल में रसूलुल्लाह जे फरमान जे मुताबिक़ ईअं ई कंदो रहियो जनाज़ो पढ़ंदो हो उन सां गॾु कब्रिस्तान ताईं वेंदा हुआ सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन में इहो जज़्बो हूंदो हो सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाहु अन्हु उन जी शहादत जो त असां ॿुधंदा आहियूं त शहीद थिया सैयदना अमीरुल मोमिनीन उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाहु अन्हु संदन शहादत जो मिसाल बि हदीसुनि में मौजूद आहे अल्लाह जे रसूल जे इताअत में पंहिंजी जान कुर्बान कयूं अल्लाह जे रसूल हालांकि अल्लाह से ताकत ॾिनी अमीरुल मोमिनीन हुआ खलीफतुल मुस्लिमीन हा 40 ॾींहं पाणी बंदि कयो वियो अंदरि महसूर कयो वियो महसूर करण वारा बाक़ी चंद माण्हू हुआ 10-15 जे अंदरि या 18 जे अंदरि 20 जे अंदरि थोरा ई माण्हू हुआ सहाबा सभु गॾु आहिनि मुस्लमाननि जो अमीरुल मोमिनीन आहे खलीफतुल मुस्लिमीन आहे मजबूरी कहिड़ी आहे कहिड़ो राज़ आहे जो न उन्हनि जे ख़िलाफ़ ऐलान था कनि जंग जो न उन्हनि सां विढ़नि पिया न पंहिंजो दिफ़ा कनि पिया इहो राज़ हो जो अल्लाह जे रसूल जे इताअत में पंहिंजी जान कुर्बान कयूं उहो इताअत कीअं आहे जामे तिरमिज़ी में सही सनद सां हदीस आहे उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु अन्हा थी फरमाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नियाबो मोकिलियो उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाहु अन्हु ॾे मूं ॾांहुं अची एक रिवायत में अम्मा आयशा फरमाई थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुझे सहाबी के सॾ कर मूं चयो या रसूल अल्लाह मुझो पी अबू बकर उनके सर कया फरमायो न मुझे ए सहाबी के सर कर मूं चयो या रसूल अल्लाह उमर के सर कया फरमायो न पाण फरमायो मुझे सहाबी के सर कर मूं चयो या रसूल अल्लाह तव्हां जे चाचे अबू तालिब जे पुट अली के कज़न के सौट के सर कया मूं चयो अल्लाह जे रसूल फरमायो न मुझे सहाबी के सर कर मुझे या रसूल अल्लाह उस्मान बिन अफ़ान के सर कया फरमायो हा उनके घुराए वठ सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु आया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु सां मुखातिब थिया ऐं अल्लाह जे रसूल जो अंदाज़ ॻाल्हियुनि जो कन में ॿुधाइण जो मूं जेॾी महिल ॾिठो तेॾी महिल असां जॻह ख़ाली करे छॾी तव्हांजो शायदि अहिड़ी ॻाल्हि आहे जो अल्लाह जा रसूल उस्मान खे पंहिंजे मुंहुं ॿुधाइण चाहिनि पिया अम्मा आयशा फरमाए थी असां हलिया वियासीं पोइ वरी बि मूं ॾिठो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजो हथ मुबारक सैयदना उस्मान बिन अफ़ान जे कुल्हे ते रखियो आहे ऐं पाण फरमायो 3 दफ़ा पाण फरमायो ऐं उस्मान मूंखे उमेद आहे तोखे अहिड़ी हिकु कमीस पाराई वेंदी जंहिं कमीस खे लाहिण जे लाइ मुनाफ़िक वॾो ज़ोर लॻाईंदा तुंहिंजी कमीस लाहिण जे लाइ पर उस्मान इन कमीस खे न लाहिजां वॾी कोशिशि कंदा
अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी इन जो ताबीर यानी जो मतलब असांखे उन वक्त ख़बर पई अमीरुल मोमिनीन आहिनि ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहिनि सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु आयो या अमीरुल मोमिनीन तव्हांखे छा थी वियो आहे ही चंद माण्हू आहिनि तव्हांखे महसूर बनाए छॾियो अथनि मूंखे इजाज़त ॾियो ऐं इन्हनि सभिनी खे ऐं हलाक करे छॾियां इन्हनि सां जंग कयां सैयदना उस्मान फरमाया ऐं इजाज़त न ॾींदुसि अल्लाह जे रसूल जे इन शहर में ऐं को खून रेज़ी न कराईंदुसि हज़रत अमीर मुआविया फरमाए थो ऐं अमीरुल मोमिनीन पोइ भला तव्हां नथा पुॼी सघो मूंसां गॾु हलो मुंहिंजे इलाइक़े में तव्हां छॾियो इन मामले खे केतिरो वक़्तु तव्हां इन क़ैद में रहंदव तव्हां महसूर थी रहंदव हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो ऐं अमीर मुआविया ऐं पंहिंजे प्यारे मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जो शहर छॾे ॿिए हंधि बि न वेंदुसि अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए पई पोइ ख़बर पई आख़िर में जेॾी महिल सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी वियो मतिलबु इहो हो ऐं उस्मान तूं दिलि जो एतिरो नरम हुए हर मामले में तो उन्हनि जी ॻाल्हि खे क़बूल कयो आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई जो तूं ख़िलाफ़त छॾण जे लाइ तयारु कोन हुए मतिलबु त रसूल जे इताअत में जान कुर्बान कई उहा कमी सां तूं न लाथी सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ न खून रेज़ी पिया कराइनि मदीने में ऐं न वरी मतिलबु त ख़िलाफ़त छॾीनि पिया इहो अल्लाह जे रसूल जो हुकुम हो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ उन खां सवाइ ॿिया कई मिसाल आहिनि टाइम बि काफ़ी थी चुको आहे असांजो अल्हम्दुलिल्लाह ख़ुसूसी मेहमान असांजो भाउ अल्हम्दुलिल्लाह फ़ज़ीलतु शेख हाफिज शबीर अहमद जमाली हफ़ीज़हुल्लाह हाफिज साहब इंशाअल्लाह पहुची चुका आहिनि स्टेज ते हिकु ॿ हदीस ऐं ज़िक्र करे इंशाअल्लाह पंहिंजो बयान ख़त्म थो कयां इन इताअत जे हवाले सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा ॾिसंदा हुआ त भले दुनियावी लिहाज़ सां असांखे माली लिहाज़ सां नुक़सान पियो थिए पर अल्लाह जे रसूल जी इताअत में पोइते न थींदा हुआ अल्लाह जे रसूल जी इत्तिबा में हा दुनियावी लिहाज़ सां माल घटि थी वेंदो दुनियावी लिहाज़ सां कुझु मामिलो थी वेंदो पर उन्हनि जे लाइ आख़िरत में वॾो अजुर हूंदो इन करे सहाबा किराम इनखे अल्लाह जे रसूल जे इताअत में का कमी न छॾींदा इताअत कंदा रहंदा इत्तिबा कंदा रहंदा हिकु मिसाल तव्हांखे ॿुधायां सही बुख़ारी जे अंदरि किताब शुफ़ा में सैयदना अबू राफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलाम जो ग़ुलाम हो पहिरीं सैयदना अबू राफ़ी रज़ी अल्लाह अन्हु हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु वटि वियो चई ऐं साद तुंहिंजे पाड़े में तुंहिंसां गॾु तुंहिंजे भर में मुंहिंजो घरु आहे मुंहिंजी जॻह आहे ऐं खपाइण चाहियां थो पहिरीं तव्हांजो हक़ आहे त उहा जॻह ऐं तव्हांखे ॾियां साहबा किराम अल्लाह जे रसूल जी इताअत जे मुताबिक़ पड़ोसिन जो केॾो हक़ अदा कंदा पाड़ेसिन जो केॾो हक़ अदा कंदा हज़रत अबू राफ़ी रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो चए अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह साद बिन अबी वक़ास खे तुंहिंजो हक़ आहे त तुंहिंजे घर जे भरिसां जॻह आहे हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त मूं में गुंजाइश न आहे त आउं वठी सघां ऐं त मजबूरनि जे कॾहिं वठंदुसि त 4000 में 4000 दरहम थी सघनि था 4000 में तूं एतिरे में जॻह ॾींदे सैयदना अबू राफ़ी रज़ी अल्लाह अन्हु छा फरमायो फरमाई त ऐं साद बिन अबी वक़ास मूंखे हिन वक़्तु बि 500 अशरफियूं पियूं मिलनि वॾी क़ीमत बि तुंहिंजे इन 4000 खां मथे मिले तूं थो चई 4000 ॾियां थो उहे बि क़िस्तुनि में ॾींदुसि हिकिड़ी जॻह ते कोन्हनि पर 500 अशरफियूं मूंखे मिलनि पियूं उन जॻह जूं चई न मूं वटि गुंजाइश कान्हे सैयदना अबू राफ़ी छा थो चए फरमाए थो वलौला अन्नी समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ई न ॿुधा हा
पाण फरमायूं सब खां वधीक तव्हांजा हक़दार तव्हांजा पाड़ेसरियन पड़ोसियन ऐं साद बिन अबी वक़ास ए अल्लाह जे रसूल जो फरमान आहे इन करे आऊं तोखे 4000 में बि ॾियण जे लाइ तयार आहियां हालांकि इन खां वधीक मूंखे त ॿिया रक़म पिया ॾियनि पर तुंहिंजे भर में आहे तूं पाड़ेसरी आहीं मूंखे अल्लाह जे रसूल जो फरमान थो अॻियां अचे अल्लाह जे रसूल जी इताअत में ठीक आहे मूंखे ज़्यादा पैसा न खपनि तूं आराम सां मूंखे ॾिजां पर तोखे थो ॾियां इहो सहाबा किराम जी इताअत जा कई मिसाल आहिनि इत्तिबा जा कई मिसाल आहिनि आख़िरी मिसाल तव्हांखे ॾियां सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो सहाबी आहे जंहिंजे जनाज़े जे टाइम ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो पाण फरमायो मूंखे ॾेखारियो पियो वञे जन्नत में अबू दहदा जे लाइ खजूर जा ईअं गोशा हेठि थींदा रहनि पिया ऐं हू मुंतज़िर इंतज़ार में आहिनि ये वो अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु छा इताअत अल्लाह जे रसूल जी कहिड़ी इताअत हुई कहिड़ी इत्तिबा हुई अल्लाह जे रसूल जे तरफ़ां को बिशारत मिली वञे ही सही बुखारी में हदीस आहे मुस्नद अहमद में ही रिवायत आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकु सहाबी आयो कि या रसूल अल्लाह मुंहिंजे घर जे भरिसां कंहिंजो बाग़ आहे उन मां हिकिड़ो वण मूंखे तंग थो करे मुंहिंजी दीवार टेढ़ी थी वञे मूंखे इहो वण तव्हां हिनखे चओ त हिनखे वढे ख़तम करे त आउं दीवार सही कयां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे घुरायो जंहिंजो खजनि जो बाग़ आहे पाण फरमायूं हिकिड़ो वण तूं छॾ त ही पंहिंजे घर जी दीवार सही करे ऐं तोखे जन्नत जे बाग़नि मां उन वणनि जी बिशारत थो ॾियां ही चवण लॻो न अल्लाह जा रसूल ऐं नथो ॾेई सघां सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु ॿुधी वरितो उहो वियो उन जे घर जंहिंजो बाग़ हो उनखे जीअं त तूं ही वण ॾे घणा वण तूं वठंदे जेतिरा वण चाहीं आउं तोखे ॾियां चई न इहो वण न ॾींदुसि सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मुंहिंजा मशहूर बाग़ जेको बि वॾे में वॾो बाग़ तमामु बहितरीन खजूर वारो चाहीं त उहो बाग़ तोखे ॾियां थो या हिकिड़ो वण मूंखे ॾे जी तूं ईअं कंदे जी हा बिल्कुलु कयां थो सौदो थी वियो वॾो बाग़ हज़रत अबू दहदा हुन जे हवाले कयो हिकिड़ो वण खणी वण वठी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो या रसूल अल्लाह मूं वण वठी छॾियो आहे इन जे बदिले में मूं पूरो बाग़ ॾेई छॾियो आहे इहो वण हाणे तव्हांजे हवाले आहे जेको आयो हो साइल जेको आयो मजबूर उनखे ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे मूं तव्हांजे हवाले कयो आहे तव्हांजो बिशारत ॾिनी आहे इन हिकु वण जे बदिले में जन्नत जा बाग़ जन्नत जा वण मिलंदा अल्लाह जा रसूल मूं वण वठी छॾियो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे एतिरी ख़ुशी थी उन सहाबी खे घुरायूं फरमायूं वण असांखे मिली वियो आहे उन वक़्तु अल्लाह जे रसूल फरमायो अबू दहदा तो होॾां सौदो कयो होॾां अल्लाह जे तरफ़ां तुंहिंजे लाइ जन्नत में उहे बाग़ तयार थी चुका आहिनि वण तयार थी चुका आहिनि अल्लाह जे रसूल जी बिशारत ॿुधण वारा रसूल जी इताअत करण वारा इहे सहाबा किराम उन्हनि जा मिसाल असां ॿुधी पंहिंजे ईमान खे ताज़ो कयूं पंहिंजे ईमान के मजबूत कयूं अल्लाह जी इताअत अल्लाह जे रसूल जी इताअत अल्लाह साईं उन्हनि खे इहा नेमत ॾे थो माला माल बनाए पियो जंहिंखे चाहे थो जंहिंखे अल्लाह साईं पसंदि थो करे उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगम्बर जे इताअत जी तौफ़ीक़ बख़्शींदो आहे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।